जी इन वक्त मां मौजूद हाँ जैकाबाद ठुल रोड ते वाक़े नूर वारे मकाम ते जिते ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हद के लिए ॼाण आहे रोड के ॿिन्ही पासनि खां दुकाननि खे ड्राई पट कयो पियो वञे। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु PPMNA मीर इजाज़ जखराणी पारां पंहिंजे नंढे भाउ आज़ाद खान जखराणी खां लातालगी जो इज़हार कयो। हिते हुनजो मौजूदु आहे पेट्रोल पंप, उनखे बि ड्राई पट कयो वियो आहे। ऐं ज़राइनि खां इहो बि मालूम थियो आहे त हुन जी हिन रोड ते जेको प्रॉपर्टी या बंगलो, आइस फैक्ट्री ऐं मार्बल फैक्ट्री, उनखे बि ड्राई पट कयो वेंदो। अचो त हिते मौजूदु कुझु दुकानदारनि सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। 24 घंटा मोहलत ॾियणु खपे हाणे ड्राई नुस्ख़ा न करे हाणे पोइ जेको थी आहे तव्हां ऑर्डर ॾिनो आहे त ऑर्डर जे ख़िलाफ़ में पोइ ड्राई वञे हाणे सामान कढूं आहे सभु शइ नुस्ख़ा न थिए हाणे मांडली आहे नुस्ख़ान थियो आहे ग़रीब जो गुज़र सफ़र करे थो उनखे 5 मिंट छॾे आना 15 मिंट कलाक छॾनि कढिया पंहिंजो कढे रखिया सौदो 2 घंटा मोहलत ॾे या घंटे 2 ॾींहंनि में खाली कयो असां खाली कयूं आहे या अचानक असांजा नुक़सान गेटर वेटर भरी विया पतला नुक़सान LCD मां ॿियो शमशी भरी पई उते ॾिस हर शइ ग़रीब माण्हू छा करे सघूं था। बाक़ी असांखे न माप न हो न कुझु बि न हो सुबुह सां आया बसि बिल्डोज़र खाया असांजो नुक़सानु साईं ग़रीब माण्हू हाणे 1800 छपरो असांजो 1.5 जो नुक़सानु ॾेई आहे असांखे ॿुधायो न असां चयोसीं बाबा असांखे 2 ॾींहं या 3 ॾींहं मोहलत ॾियो हिननि चयो आहे बसि सही आहे अची करे ड्राइण शुरू थी आहे। नोटिस ॾिनी जनता बस हाणे जो हाणे 20 मिंट में खाली कयो 20 मिंट में काॾो कयो सामान त कढूं न घटि में असांजो एतिरो लखे रुपयो ख़र्चु थियल हुयो। आया अचनि पिया परियों ठुल वारे खे ॿुधाइनि पिया असांखे वार्निंग त ॾियनि 1 ॾींहुं या अधु घंटो या 4 कलाक उहो बि ख़बर न आहे मालूमात इहो अलाए ख़बर न आहे छा चकर आहे। जी तव्हां हिते मौजूदु दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु हुयो त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां कल्ह शाम असांखे नोटिस मिलिया जंहिंखे 24 कलाक बि न गुज़रिया सुबुह जो सवेरे हैवी मशीनरी साण करे असांजा दुकान ड्राई पट करे छॾिया आहिनि जंहिं सबबु असांखे लखियों रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिते मौजूदु ज़िले इंतज़ामिया मीडिया सां ॻाल्हाइण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे।